अस्सलाम वालेकुम। अॼु वरी हिकु ॿिए नए व्लॉग में तव्हां सां गॾु आहियूं समावा सिटी में, जेको इराक जो शहर आहे माशाल्लाह। ऐं मूं सां गॾु आहे रहमान भाई। रहमान भाई कहिड़ा हाल आहिनि? ख़ैर ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। हाणे सभिनी खां पहिरीं असीं वञूं पिया मस्जिद ऐं बाज़ारूं तव्हांखे नमाज़ पढ़ण खां पोइ ॾेखारींदासीं। मुंहिंजे पोयां मस्जिद आहे। नमाज़ पढ़ी छॾी, हाणे हलो था शहर घुमण। तव्हांखे ॾेखारियूं था मार्केट हिते जी कीअं आहे ऐं हिते जा रेट वग़ैरह छा फ़र्क़ु आहे पाकिस्तानी में हिते जे रेट में। रहमान भाई खे वठिणो शूज़। रहमान शूज़ वठिणो आहे न तोखे? रहमान खे वठिणो शूज़। हाणे ॾिसूं था पसंदि अचे थो या न रहमान खे। माशाल्लाह कोट वग़ैरह भी VIP रखियल आहिनि हिते। शूज़ वग़ैरह भी बेहतरीन नज़र अचनि पिया, पर हाणे हिनखे रहमान खे पसंदि अचे। ॾिसी वठि रहमान भाई। रहमान भाई ॻाल्हि सम्झ में न पई अचे छा? ही सुठो पियो लॻे, थोड़ी नई चीज़ है। क्वालिटी ॾिसो, अमी सिर्फ़ु क्वालिटी ॾिसो बसि, कंपेयर करियो पाकिस्तानी क्वालिटी सां। हिते क्वालिटी चीज़ूं आहिनि हिते। ये सर्दियों जो स्टॉक भी अची वियो आहे समावा सिटी इराक में। रहमान खे लॻे थो हिते ॻाल्हि सम्झ में कोन आई आहे, वरी ॿी दुकान ते था वञूं। दोस्तों ये है समावा जी मेन मार्केट। चला तो चलाती ना 33,000। वो रहमान भाई पसंद अचे पई? पसंद तो आया, पैसा घना भी ॿुधाए छा कयूं? पैसा तो वो एतिरा ही हूंदा। 33,000 ॿुधाए पियो, 33,000 इराकी दिनार। 80,000 هذا نفس اللون مختلف فقط. تريد هذا اللون، تريد على هذا اللون. أنا أريد هذا اللون. على هذا الوجه، تريد على هذا الوجه. إيه हाणे असांखे रहमान भाई खे वठणी आहे जैकेट। हिन दुकान ते अची आहियूं। हीअ जैकेट रहमान भाई पसंदि कई आहे, जेका ॿिन्ही तरफ़ां असीं विझी सघूं था। दुकान वारो चयो त हिन में 2 क्वालिटियूं आहिनि, ॿिन्ही तरफ़ां विझी सघूं था। ॾिसण में त सही बि लॻे। कीअं रहमान भाई सही लॻे बि? साइज़ वग़ैरह सही है साइज़? हिते दोस्तों इहा ई चीज़ आहे। इहे बि शइ मूं हितां ई वरिती आहे जैकेट। हिते क्वालिटी जी चीज़ूं मिलंदियूं आहिनि। पाकिस्तान खां कंपेयर अगरि करे माण्हू त हिते जी क्वालिटी जेका आहे उहा सुठी आहे, तमामु बहितरीनु माशाल्लाह। मूंखे बि लॻे थो त शर्ट मूंखे पसंदि अचे बि। शर्ट हिकिड़ी वठांसि। हा ज़ैन कम आखिर? هذا 32. لا فقط واحد. هو لك منزل هذا لازم. هذا جايب على 35 جايب واحد. ما فينا لازم هنا على النفس هذا. اللاغا هذا اللاغا. اذا راح تكتب شيء اريد هذا اللاغا. شلون هذا؟ تلتزم هيك بشيء؟ 30 में अगर दे 33 पे ॿुधाए न पाण खे। अगर 30 में दे 30,000 में सही ना है। वधीक अञा बि 25 में वठण दे। 25 में कोन ॾींदो? हा किथे त ठहंदो। 25 खां मथे अची ऐं 30 खां 30 ऐं 25 जे विच में। चलो ॾिसूं था हाणे बार्गेनिंग। रहमान भाई जी इराक़ी सां बार्गेनिंग ॾिसूं। मूंखे नथो लॻे घटि कनि, छो जो हे तमामु घटि ई एग्री थींदा आहिनि घटि करण में। हाँ 33 खां 32 ते आयो आहे सिर्फ़ु। हिकिड़ो 1000 घटि कई बसि। हिन जॻह ते हुजे असां वारो पठाण हुजे पाकिस्तानी त पोइ 33 खां 22 ते बची वञे। 20-22 ते। हा استشني صوتك كم من الاخير منزلين معنا. هاي جايبه 35 بس مسوين بها تخفيض.
واحد سنة قبل. تختلف والله تختلف. اعرفها انا اعرفها موديلاتها هاي تختلف هاي تجي اخف هاي قماشتها اثقل. هاتي 30. اه صديق 28 ها 29. لا بس تسوي بها الف 29 جايب انا بخمسه ولا رقم هذا جديد انا جيب شكلها وجهها اكو حتى ب 15 चवे तो हिन में ऐं हुन में फ़र्क़ु आहे क्वालिटी में. بس تختلف منه. बहरहाल ॾिसूं था हाणे रहमान भाई ते डिपेंड थो करे अगरि एग्री थी वियो बहस त हले पई हिननि जी. ऐं तेसि ताईं शर्टूं ॾिसां. انا ما ابيع بهذا السعر ابيع كلها 33. हीअ शर्ट मूंखे थोरी सही लॻे पई पर अञा ॿ टे दुकानूं ॾिसूं था पोइ वठंदासीं. आख़िरी 30 माफ़ी. ما تشتري. चलो भाई रहमान खे सम्झ में कोन आई ॻाल्हि. हिते तक़रीबन सभई दुकानूं जेके आहिनि जैकेट्स वग़ैरह पैंट शर्ट्स वग़ैरह जी दुकानूं आहिनि सभई. दोस्तो 5-6 दुकानूं घुमी आया आहियूं वरी बि घुमी फिरी इन ई दुकान ते आया आहियूं. बसि शइ असांखे इहा ई वणी पर दिलि खे जेका वणी ईंदी आहे न शइ पोइ माण्हू चवंदो आहे बसि ख़ैरु हाणे रेट घटि नथो करे तॾहिं बि वठणी पवंदी इहा ई. बसि रहमान भाई हाणे इहा ई ख़रीद थो करे पोइ वरी अॻिते हलूं था ॿी ख़रीदारी करियूं इंशाअल्लाह. बसि पोइ डन थी 30,000 में. मिली कोनी किथे को हिते अचणो बस. हा इहा शइ मिली कोन असांखे. इहा इन डिज़ाइन में असांखे कोन नज़र आई. 5-6 दुकानूं ॾिठियोसीं बसि हाणे इहा ई डन था करियूं. अगर कभी 30,000 इराक़ी दिनार मतिलबु पाकिस्तानी इहे वञी थींदा. कबल ने तो रहमान भाई इहे पाकिस्तानी घणा थींदा 30,000? तकरीबन ठही वेंदा साईं 6,000 थींदा न. 5-6 हा 6,000 माना इहे असांखे पाकिस्तानी रुपीज़ में पई आहे 6,000 जी. 5 खां 6,000 तक़रीबन. पाकिस्तान जे हिसाब सां थोरी आहे महांगी रहमान भाई या न पर हिकिड़ी शइ आहे न क्वालिटी सुठी आहे हिते जी. पाकिस्तान में क्वालिटी सुठी कोन्हे. चलो हितां हाणे त इहा फाइनल ख़रीदारी थी वई. दोस्तों माशाल्लाह बरसाति पई थिए ॿाहिरि. बरसाति जे मौसम में समावा सिटी खे इंजॉय कंदे रहमान भाई ऐं आऊं कीअं पियो लॻे समावा सिटी जी गलियुनि में घुमी करे मज़ो अचे पियो. बारिश हले पई. हा बरसाति बि हले पई. ॾिसो माशाल्लाह बरसाति है. दोस्तों बरसाति में पुसूं पिया आहे त सियारे जो मींहुं आहे बसि बीमार न थियूं ॿियो सभु ख़ैरु आहे. अस्सलाम वालेकुम. शुक्रान. मूंखे वठणी आहे शर्ट. अको लोन मुख़्तलिफ़. لا بس ابيض لاني الوان جوا. هذا نفسه شو نفس هذا ايه ماله ايه هذا نفسه هذا هذا خلاص كان موجود ابيض. ये दिखा रहे वो भी चीज़ भाई ये मुझे थोड़ी सही लगे भाई. क्यों هذا سايز مالتك ओके अना تلبسه. चेक करो. भले चेक करने जा पैसा तो कोन ना. हां सही खबर रुपए चवे 20,000 कर. कोई दिक्कत नहीं. शीशो के थे हाँ शीशे में ॾिसो. सामुआ भले मूंखे वॾी पई लॻे. वॾी भी लगे मुखे या ना ये ये शर्ट कंधे खां हेठि त जेॾी महिल थींदा नी थोरी मथे हुजे. هذا شوي أكبر أكو بعد هذا صغير मजू اصغر إيه شوي बढ़िया वाह सुठी आहे त सही. ये ॾिसो फ्लेक्सिबल. ॾिसूं था नंढी कढे पियो. आगू اي اكو اكبر. हा अकबर أنا أريد أصغر. أكو بعد أصغر بس مو نفس هذا شيء مختلف. هيك شيء هلا فتشت.
बाहर बरसात जो मौसम लॻो पियो आहे बरसात में समावा सिटी में ख़रीदारी वाह वाह असगर اي ये मूंखे सुठी थी लॻे। सुठी बि लॻे न हाँ बस साइज़ अचणु घुरिजे सुठी हुजे त ख़ैर कॉलर बंद कर वरी ख़बर बंदी बंद कर चलो मथे वारो बटन लगाए मथे वारो केरु लॻाईंदो लगाए ना ही लगाए पोइ कॉलर जी अंदरि साइड ते ॿ उंगलियूं विझी चेक कर। हा इहा ॻाल्हि आहे चेक करण लाइ बंदि करे सघूं था साइज़ त सही है पर ये कुछ ज़्यादा ही सिल्की है लेडीज़ भी लगे मूंखे त न न वो नहीं लगी मूंखे वो लगे ना सही आहे मूंखे सही आहे? सही लॻे पियो। दोस्तो तव्हां ॿुधायो सही लॻे या न तव्हीं त मुंहिंजी ख़रीदारी करण खां पोइ वीडियो ॾिसंदा आहियो कीअं सही न हा ये बंदि करियां करे ॾिस आणि सही आहे। هذا زين ايش قد فلوس هذا؟ هذا 27 27 27 واي 27,000 لا مو هذا واي هذا ماركه اخر بس كلام اخر 25 25 كم؟ بعد اقل ما في وهو سعره هوايه ان شاء الله ما يغلى عليه يعني 25 भाई 25,000 में दे पियो 25,000 में डन था पर तमाम كم علاقه؟ شكرا حبيبي شو يسمونه عندكم العلاقه؟ باكستاني ايه علاقة يعني شوبر شوبر؟ بالباكستاني شوبر दोस्तों बरसात तेज़ थी गई है यह समावा सिटी है जी मार्केट ये ॾिसो माशाअल्लाह बरसात तमामु तेज़ थी वई आहे माण्हुनि छतरियूं बि खणी छॾियूं आहिनि घरां असां वटि त आहे ई कोन मूं वटि बसि हिकिड़ो सेफ्टी जे लाइ इहो विझी छॾियो आहे इमान भाई वटि त इहो बि कोन्हे अलाह ख़ैर कंदो हाणे त घटि थी वई आहे बरसाति थोरो घणो माशाअल्लाह ॾिसो सिटी ॾिसो तव्हां बरसाति खां पोइ केॾो ख़ूबसूरत पियो लॻे माशाअल्लाह